नाज़िन वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि कोरोना टास्क फोर्स जो इजलास थियो आहे। वॾे वज़ीर कोरोना वैक्सीन न लॻाराईंदड़ सरकारी मुलाज़िमनि जी पघार बंदि करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। उन हवाले सां वधीक अपडेट करे रहियो आहे मेराठी जो रिपोर्टर गुलशन शेख। जी गुलशन, छा तफ़सील आहिनि? जी सिंध हुकूमत फ़ैसिलो कयो आहे त जेके सरकारी मुलाज़िम कोरोना वैक्सीन न लॻाईंदा उन्हनि जी जुलाई महीने खां पघार बंदि कई वेंदी। अहिड़ो फ़ैसिलो सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि कोरोना टास्क फोर्स जे इजलास में कयो वियो आहे। इन हवाले सां अॼु जेको आहे त नाणे खाते खे हुकुम ॾिनो वियो आहे त जेके बि सरकारी मुलाज़िम जेके बि सिंध हुकूमत जा खाता आहिनि या जेके कारपोरेशन्स आहिनि उहे जेकॾहिं जेको आहे त वैक्सीन नथा लॻाइनि कोरोना जी त उन्हनि जी जुलाई खां पघार बंदि कई वञे। जी गुलशन, अव्हां जी महिरबानी।